नंबर 4 जेके अज़कार मिलन उन अज़कार ते तवज्जो ध्यान ॾिजे। अल्लाह अकबर स्लाइड हलाइजे अल्लाह अकबर मुझे नज़रों जे अॻियां। सुभान रब्बिल अज़ीम, सुभान रब्बिल आला, अत्तहियात, रब्बि जअलनी, दुरूद शरीफ, जेके भी अज़कार असां नमाज़ में पढ़ूं था पिया उन जी असांजे अॻियां स्लाइड हलणु घुरिजे, अल्फाज़ अॻियां हलणु घुरिजनि, उन्हनि जे मथां ध्यानु ऐं तवज्जो हुजे। नमाज़ असांजी सही थी वेंदी बातिनी एतबार सां। इहो सवले में सवलो तरीक़ो आहे। जेके बि तरीक़ा ॿुधायां पियो इन्हनि मां सवले में सवलो तरीक़ो इहो। चौथों नंबर अल्फाज़ सभिनि खे अचंदा। अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान नमाज़ पढ़ूं था पिया, नमाज़ पढ़ंदे जेके बि अल्फाज़ असां अदा कंदा वञूं था पिया उन्हनि अल्फाज़नि खे ध्यान में ॾिजे, तवज्जो में ॾिजे, नमाज़ सही थी वेंदी। नंबर 5 जेके नमाज़ जे अंदरि अफ़आल अदा कयूं था उन अफ़आल ते तवज्जो ऐं ध्यानु हुजे। क़याम में बीठा आहियूं त क़याम ते तवज्जो हुजे, मां क़याम में बीठो आहियां। रुकू में आहियूं त रुकू ते तवज्जो हुजे, सजदे में आहियूं त सजदे ते तवज्जो हुजे, अतहियात में त अतहियात ते तवज्जो हुजे। जेके अफ़आल असां अदा कयूं था पिया इन अफ़आलनि ते ध्यानु हुजे त बि नमाज़ सही थी वेंदी। नंबर 6 जंहिंमें नमाज़ पढ़िजे त नमाज़ में ही तसव्वुर क़ाइमु कजे। कोशिश करण सां कामयाबी अल्लाह तबारक व तआला मुक़द्दर में आणींदो। चोर चोरी जे लाइ कोशिश करे तो वो कामयाब थी तो वञे, गुनाह जे लाइ माण्हू कोशिश करे तो कामयाब थी तो वञे, नेकी जे लाइ माण्हू कोशिश कंदो कामयाब कोन थींदो, ज़रूर थींदो। मेहनत ऐं कोशिश असांखे करणु कमु आहे, नतीजो अल्लाह जे हवाले कजे, ज़रूर अल्लाह से कामयाबी अता कंदो। अल्लाह अकबर करे बीहजे, तवज्जो ऐं ध्यानु इहो ॾिजे मुंहिंजे साम्हूं काबतुल्लाह आहे, पोयां मुंहिंजे इज़राइल अलैहिस्सलाम बीठो आहे, साॼे पासे मुंहिंजे जन्नत आहे, खाॿे पासे मुंहिंजे जहन्नम आहे। हीअ मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी नमाज़ आहे। इन तवज्जो ऐं ध्यानु सां नमाज़ पढ़िजे। अल्लाह अकबर करे वसलाम ताईं इहो तवज्जो ऐं ध्यानु रहंदो त नमाज़ असांजी बातिनी एतबार सां संवरजी वेंदी। हर नमाज खे आख़िरी नमाज सम्झे, हर नमाज में तसव्वुर ध्यानु हुजे काबो साम्हूं आहे, हर नमाज में इहो तसव्वुर ध्यानु हुजे त इज़राइल अलैहिस्सलाम पोयां बीठो आहे, सलाम फेराईंदो त मुंहिंजी रूह कब्ज़ कंदो। पोइ अॻियां 2 मंज़िलूं या त जन्नत आहे या जहन्नम आहे, साॼे पासे जन्नत आहे, खाॿे पासे जहन्नम आहे, इन ॿिन्ही मां हिकिड़े पासे वेंदुसि। मूंखे तवज्जो ऐं ध्यानु नमाज़ में इहो ॾियणो आहे त अल्लाह मूंखे नमाज़ अहिड़ी नसीब फरमा जो मूंखे जन्नत में वठण वारी बणिजी वञे। इहो ध्यानु ॾेई करे नमाज़ पढ़ंदासीं त असांजी नमाज़ रूहानी एतबार सां बहितरीन थी वेंदी। जेको माण्हू सुठे नमूने सां नमाज़ पढ़े थो पियो, अल्लाह तबारक ज़ाहिरी बि सुठी हुजे, उनजी ज़ाहिर नमाज़ ज़ाहिर बि सुठो हुजे, बातिन भी सुठो हुजे, अल्लाह से 5 इनाम अता फरमाईंदो। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन हाफ़ज़ अला सलाति अक्रमहुल्लाहु तआला बिखम्स ख़िसालिन। जेको माण्हू नमाज जी मुहाफ़िज़त करे थो पियो, ज़ाहिर जी भी हिफ़ाज़त करे थो, नमाज जे बातिन जी भी हिफ़ाज़त करे थो पियो, ज़ाहिरी क़वाइद ज़वाबितन उनखे भी पूरो करे थो पियो, बातिनी क़वाइद ज़वाबितन उन्हनि खे भी पूरो करे थो पियो, अल्लाह से 5 इनामात अता फरमाईंदो उनखे। नंबर 1 यरफ़अु अन्हु ज़ीक़ल ऐश। दुनिया जे अंदरि जेको फ़क़्र फ़ाक़ा जी तंगी हूंदी, रिज़्क़ जी तंगी हूंदी, अल्लाह से उहो ख़तमु करणु फरमाईंदुसि। असांजो वॾे में वॾो मसइलो असांजो माश आहे। नमाज़ असांजी सवरियल हूंदी, अल्लाह से माश जो मसइलो आसान फरमाईंदो। दुनियावी फ़ाइदो इहो थींदो, असांजी ज़िंदगी जे अंदरि जेके फ़क़्र फ़ाक़ा आहिनि ऐं माण्हू माश न हुजण जे करे ख़ुदकुशियूं कंदा पिया, माश न हुजण जे करे, रिज़्क़ न हुजण जे करे ॿारनि खे क़त्ल करे छॾींदा पिया, माश न हुजण जे करे पंहिंजी घरवारनि खे ॿारनि बच्चनि खे कुही छॾींदा पिया, इहो मसइलो हल अल्लाह साईं फरमाईंदो जेकॾहिं नमाज़ असांजी कामिल हूंदी, हिफ़ाज़त वारी हूंदी। नंबर 2 व अज़ाबल क़ब्र। जेको माण्हू नमाज जी मुहाफ़िज़त कंदो, अल्लाह साईं क़ब्र जे अज़ाब खां निजात अता फरमाईंदो। क़ब्र जो अज़ाब एॾो सख़्तु अज़ाब आहे जो जॾहिं भिचींदी न क़ब्र असांखे, अल्लाह अयाज़ु बिल्लाह, अल्लाह अयाज़ु बिल्लाह, हे पासराटियूं हिक ॿिए जे अंदरि ईअं हली वेंदियूं। अल्लाह जे रसूल फरमाए जीअं आङुरियूं हिक ॿिए जे अंदरि हलंदियूं वञनि थियूं, ॿिन्ही हथनि जूं आङुरियूं ॿिन्ही हथनि में हिक ॿिए में अंदरि हली थियूं वञनि, पासराटियूं अंदरि हली वेंदियूं। इन अज़ाब खां अल्लाह साईं निजात फरमाईंदो नमाज जी मुहाफ़िज़त में।
नंबर 3 वयुअती हुल्लाहु किताबहु बियमीनिही, जॾहिं क़बर मां उथंदो भॼंदो बदहफ़ा हवास हूंदो, अलाए नामा अमाल साॼे हथ में मिलंदो अलाए खाॿे हथ में मिलंदो ख़बर न आहे, परेशान हूंदो, नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो। जे नमाज़ जी मुहाफ़ज़त करे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हुनखे नामा अमाल साॼे हथ में अलाह से अता फरमाए। जॾहिं नामा अमाल साॼे हथ में मिलंदुसि पोइ दोस्तनि खे, यारनि खे, भाइरनि खे, माइटनि खे, मिटनि खे ख़ुशी ख़ुशी ॿुधाईंदो अलाह साईं मुंहिंजे लाइ कामयाबी जो फ़ैसिलो फरमायो आहे, नामा अमाल अलाह साईं साॼे हथ में अता फरमायो मूंखे। ऐं जेके खाॿे हथ में मिलंदो उनखे कीअं मिलंदो? अलाह साईं फरमायो वरा ज़हरी, उनखे पुठी जे पोयां मिलंदो। हथ जेके खाॿे हथ में मिलंदो अलाह साईं फरमाईंदो पुठी कर, पुठी खे पोयां मिलंदो। पोइ पुठी पोयां हीअ हथी पोइ हिते मोटाइबो न। मुफ़स्सिरीन किराम लिखियो त अल्लाह तबारक व तआला हुनजो हथु हुनजे पेट मां हीअं अंदरि दाख़िल कंदो ऐं पुठी मां कढंदो ऐं नामा अमाल पोइ हुनखे खाॿे हथ में ॾिनो वेंदो। इहा तोजीह आहे इन आयत जी, वरा ज़हरी जी, हुनखे पुठी पोयां ॾिनो वेंदो। अल्लाह से हिफ़ाज़त फरमाए। जेको नमाज़ जी मुहाफ़िज़त कंदो अल्लाह से हुनखे साॼे हथ में नामा अमाल अता फरमाए। नंबर 4 वयमुर्रु अला सिरात कल बर्क़, नामा अमाल खणी करे हर कोई माण्हू जिन खे साॼे हथ में मिलियो उहे बि वेंदा पुल सिरात ते, जेके खाॿे हथ में मिलियो उहे बि पुल सिरात ते वेंदा। पुल सिरात जहन्नम जे मथां ठहियल आहे, जन्नत हुन खां परियां हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चयो वयमुर्रु अला सिरात कल बर्क़, इहो माण्हू जेको नमाज़ जी मुहाफ़िज़त कंदो, ख़ुशू ख़ुशू सां पढ़ंदो, क़वाइद ज़वाबित सां पढ़ंदो, उहो पुल सिरात ईअं पार कंदो जी बिजली वियो परे पासे, ख़बर ई कोन पवंदी। अखि छिंब में हिते बीठो हूंदो, अखि छिंबींदो त पुल सिरात जे परे पासे बीठो हूंदो। ऐं जिन खे खाॿे हथ में मिलंदो अलाह से मुक़दर लिखियो हूंदो जहन्नम में, उहे हलंदा 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 कटिजी करे जहन्नम में किरंदा। छो करे पुल सिरात जहन्नम जे मथां ठहियल आहे, किरंदा वेंदा जहन्नम हेठि किरंदा। ऐं जेको नमाज़ जी मुहाफ़िज़त कंदड़ हूंदो उहो अखि छिंब में पुल सिरात पार कंदो। वयदख़ुलुल जन्नत बिग़ैरि हिसाब, पंजो इनाम अल्लाह तबारक व तआला हुन खां हिसाब ई कोन वठंदो, बग़ैर हिसाब किताब जे जन्नत अता फरमाईंदो। नमाज़ जो जंहिंजो ज़ाहिर ठहियलु हुजे, नमाज़ जो बातिन ठहियलु हुजे, अल्लाह से हुनखे 5 इनामात अता फरमाईंदो। ख़ुलासे तौर ते वरी ज़िक्र कयां त नंबर 1 अल्लाह से दुनिया जे अंदरि तंगी ख़तमु करणु फरमाईंदो, रिज़्क़ जी तंगी। नंबर 2 अज़ाब क़बर खां निजात अता फरमाईंदो। नंबर 3 नामा अमाल साॼे हथ में अता फरमाईंदो। नंबर 4 अखि छिंब में पुल सिरात पार करणु अता फरमाईंदो। ऐं नंबर 4 पुल सिरात अखि छिंब में पार कंदो। ऐं नंबर 5 बग़ैर हिसाब किताब जे जन्नत अता फरमाईंदो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असांखे पंहिंजी नमाज़ संवारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।